अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। पब्लिशर चांड्रोकी पब्लिकेशन वाही बांधी। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त टी। कहाणी एजेंडा। जीअं ई घर में दाख़िल थियुसि, अंगण पाड़े जे ॿारनि सां भरियो पियो हो। विच में मुंहिंजी घरवारी मिठाईअ जो डॿो खयों ॿारनि में विरहाए रही हुई। मूंखे ॾिसी रड़कंदे मूं तरफ़ वधी आई। डॉक्टर जा पीउ अची वए न, मुबारक हुजनि। अच अच, तूं बि वात मिठो कर। मुंहिंजे वात में रसगोलो विधाई। मां ख़ैर मुबारक चई चाॿा ॾींदो कमरे तरफ़ वधी वियुसि। हालार कॉरिडोर में निवड़ी मिलियो ऐं भाकुर में भरे छॾियईं। मूं खेसि मुबारक ॾेई मथे ते डिघी चुमी ॾिनी। हिन जे अखियुनि में फातिह जहिड़ी चमक ऐं चपनि ते लाज़वाल मुर्क हुई। अॼु हालार जो इंटर जो रिज़ल्ट आयो हो, जंहिंमें हिन जो A1 ग्रेड आयो हो। उनखां अॻु मेडिकल जी एंट्री टेस्ट में 188 नंबर खणी चुको हो। उन करे मेडिकल में उनजी दाख़िला पकी हुई। हूअं मुंहिंजी घरवारी वॾी कंजूस आहे। धक हणीसि जो रत जो फुड़ो निकिरेसि। कोशिशि कंदी आहे त जेतिरो मुंहुं मां कढी सघे कढंदी आहे। पर अॼु पुट जे सिलेक्ट थियण जी ख़ुशीअ में मिठाई विराए रही हुई। मां फ्रेश थी ड्राइंग रूम में आयुसि। सभु भाती मंझंदि जे मानीअ लाइ डाइनिंग टेबल ते मुंहिंजो इंतज़ारु करे रहिया हुआ। मूं नज़र फेराई। मुंहिंजी घरवारी, न्याणियूं सिंधू ऐं नूर जा चहिरा ख़ुशीअ मां बहकी रहिया हुआ। हीअ असांजी नंढड़ी फैमिलीअ जी पहिरीं वॾी ख़ुशी हुई। हिन वक़्त ताईं मूं ख़ैर मुबारक खां सवाइ लफ़्ज़ बि न ॻाल्हायो, जंहिं करे सभु भाती मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ मुंतज़िर हुआ। मां ॾाढो ख़ुशि हुयुसि। अॼु हालार जी कामयाबीअ मुंहिंजे वेसाह खे पको पुख़्तो कयो, पाण खे हर मुक़ाबले लाइ लाइक़ु साबित कयो हो। हालार डॉक्टर न थींदो। मूं फ़ैसिले वारे अंदाज़ में ॻाल्हाए माठ खे टोड़ियो। सभिनी जूं अखियूं ताजुब में वकोड़जी वियूं हुयूं। मानीअ जा गिर हथनि में रहिजी विया। चमचा प्लेटुनि में ख़ामोश थी विया, ॼणु घड़ीअ पल लाइ वक़्तु बीहजी वियो हुजे। बाबा बाबा, हालार अधु जुमिलो चई ख़ामोश थी वियो हो। सभई तजुब गाॾड़ शिकायती अंदाज़ मां मूं ॾांहुं निहारे रहिया हुआ। बाबा, मूंखे डॉक्टर न हुयव कराइणो त पोइ मुंहिंजी पढ़ाईअ ते एतिरो ख़र्च छो कयव? मूंखे एकेडमियूं छो जॉइन करायव? पंहिंजूं ऐं मुंहिंजूं रातियुनि जूं निंडूं छो फिटरायव? बाबा, कीअं विसारियां? तव्हां रातियुनि जूं रातियूं मूंसां जागी गॾु पढ़िया आहियो। हालार ॻाल्हाए बसि थी वियो। मानीअ जा गिर हथनि में ऐं चमचा अञा ताईं ख़ामोश हुआ। मां ईअं न करियां हा त तूं हमेशह उन अहसासे कमतरीअ में रही हा त शायदि तूं अहल न हुए, पर तूं डॉक्टरीअ लाइ घुर्बल नंबरनि खां वधीक नंबर खणी पाण खे अहल साबित करे छॾियो आहे। तूं डॉक्टर न थींदे त तुंहिंजी सीट ते ॿियो को शागिर्द डॉक्टर थी वेंदो। तुंहिंजी क़ौम जी हक़ तलफ़ी न थींदी। कुझु साहतुनि जी ख़ामोशीअ खां पोइ, पर पुट, असां वटि कैरियर काउंसलिंग न हुजण करे असांजा ज़हीन शागिर्द इंजीनियरिंग ऐं डॉक्टरीअ जे सहर में फासी वेही रहनि था। 70 सालनि खां असांजी कोटा जूं सेंट्रल सुपीरियर सर्विसिस, CSS, फौज में कमीशनड ऑफिसर्स, ISPR, अदलिया ऐं फेडरल तौरु प्रोविंशियल गवर्नमेंट जूं नौकरियूं ख़ाली रहंदियूं अचनि थियूं, जंहिं करे नाअहल क़ौम जा ताना अलॻि साणा पवनि था ऐं ॿिए नंबर जा शागिर्द ऑफिसर बणिजी असां मथां हुक्मरानी कनि था। तुंहिंजे ज़रिए नौजवाननि खे पैगाम ॾियणो आहे त डॉक्टर ऐं इंजीनियर खां अॻिते हिकु वॾी रोशन दुनिया अव्हां लाइ मुंतज़िर आहे। सभु घर जा भाती हालार ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधी रहिया हुआ। जो हालार ख़ुशीअ वारे अंदाज़ में चेयर कंदे चमचा पाण में टकराया। बाबा,
मतिलबु नौजवान लाइ ईंदड़ वक़्त जी एजेंडा डॉक्टर इंजीनियर न पर सभिनी भातियुनि कोर्स जे अंदाज़ में चयो सेंट्रल सुपीरियर सर्विसिस CSS ISPR ऐं पोइ चमचा खाधे जे प्लेटुनि में तेज़ीअ सां नचणु लॻा।